लकी गुलाम जा शहर जे जुणेजा बिरादरी जो रोशन भुट्टो, ज़ुबैर भुट्टो, गुलशन भुट्टो ऐं ज़ोएब भुट्टो जे ख़िलाफ़ परअमन एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतिजाज कंदड़नि में औरतुनि, मर्दनि ऐं मासूम ॿारनि समेत बदरुद्दीन खान मोहम्मद, मीर मोहम्मद वलद, मोहम्मद सलाह जुणेजो, भाई खान कलोड़ो, अली नवाज़ वलद, अब्दुल फताह जुणेजो ऐं ॿियनि एहतिजाज कंदे चयो त रोशन भुट्टो जे पुट ज़ोएब भुट्टो कर्ज़ ते व्याज जा पैसा खया हुआ, हू कर्ज़ी थी वियो हो, जिन खे मुंहिंजे भाउ खान मोहम्मद जुणेजो ज़ोएब भुट्टो खे 18 लखनि जो ज़ामीन पए वापारियुनि खां मेयूं वठी ॾिनियूं हुयूं। हाणे वापारी असांखे तंग करे छॾियो आहे। रोशन भुट्टो, ज़ोएब भुट्टो, ज़ुबैर भुट्टो, गुलशन भुट्टो खां कर्ज़ जा पैसा घुरूं था त ॾियण बजाए असांजे मथां कूड़ा केस दाख़िल कराए हिरासा करे रहिया आहिनि। असां SSP शिकारपुर, DIG लाड़काणो, IG सिंध हुकूमत ऐं ॿियनि वसवारनि खे अपील था करियूं त असांजा पैसा 18 लख कर्ज़ जा वापसि कराए ॾिना वञनि ऐं कूड़ो दाख़िल कयल केस जी इंक्वायरी करे ख़तमु कराए वञे, असां सां इंसाफ़ कयो वञे।